जिनारीन इन वक़्तु मौजूदु आहियां मटियारी जी सभ खां वॾी UC 24 जे ॻोठ रखियल माछी में, जितां तव्हांखे ॿुधाइण वाला त हीअ ॻोठ रखियल माछी केतिरे वक़्त खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिते जे UC चेयरमैन खे हर महीने 10 लख खां मथे बजट त मिले थी, बाक़ी हिन ॻोठ में जेको केतिरे वक़्त खां बुनियादी सहूलियतूं न मिली सघियूं। अचो तो ॻोठां खां पुछो हू पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वञींदा। का सहूलियत कान, नालियूं आहिनि, पटड़ियूं आहिनि, रोड आहिनि, जंहिंमें 10 लख रुपया हर महीने बजट पई अचे। असीं गुज़ारिश त कयूं था साईं, हाणे महिरबानी करे कुझु हेल्प कयो। छा असांजा ॿार बच्चा सभु तबाह थी विया आहिनि, सॼो नसुल तबाह थींदो वञे। महिरबानी करे असां सां कुझु न कुझु तावन कयो। असांखे मिलियो कुझु बि कोन्हे को, पर असांजे रखियल माछी ॻोठ आहे, असांखे त कुझु बि नथो मिले, न की लाइटूं, न की बिल, न की छा का बि शइ कान्हे का। असीं ठला वेठा आहियूं, न क़िस्मती अचे थी जेका बचत सचत खायो वञनि, मियोगी मड़ी थिए थी, असांखे मिले कुझु कोन थो। हाणे असीं था चऊं असांखे को घटी बटी ठाहे ॾियो, को कुझु ॾियो त असीं, न घर, न लाइट, न बिल, न छा कुझु बि कोन्हे, न गैस, न त को घटी अथूं, न त को अथूं, कुझु बि कोन। ॾिसी पिया वेठा किथे आहियूं, आहे बि सरकारी। हिते का शइ कान्हे, ॾिसो पिया तव्हां पाण हालत ॾिसो पिया, आहे का नाली ठहियल या को घटी ठहियल, न थंभो आहे, न छा का सहूलियत कान्हे का। माण्हुनि वटि सोलर प्लेटूं पियूं अचनि, हर शइ पई अचे, असांखे रुॻो थंभो लॻी मिलनि तॾहिं बि सही, उहो बि असां वटि का शइ कान्हे का। जीअं तव्हांखे ख़बर आहे ॻोठ रखियल माछी काफ़ी सालनि खां वठी हिते न का सफ़ाई थी थिए, न को नाली थी ठहे। ॿियनि ॻोठनि में हेठि लाइटूं लॻनि पियूं, सोलर प्लेटूं अचनि पियूं, असांजे को अॻुवान कोन थो अचे। असांखे गुज़ारिश था कयूं त असांखे पटड़ियूं ठही मिलनि ऐं असांजी मरामत थी वञे। नाज़रीन, तव्हां UC 24 जे इलाइक़े वासियुनि जा वीचार ॿुधा, हुनजो इहो ई चवणो त असांजे ॻोठ खे मुकमिल 5 सालनि खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। चेयरमैन तरफ़ां जेको हुनखे हर महीने 10 लख खां मथे बजट मिले थी, उहो सिर्फ़ु पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ख़ुशि करण में पूरो आहे। असांजो ॻोठ रखियल माछी केतिरे वक़्त खां जेको हीअ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं असांजे ॻोठ जा जेके बुनियादी जाइज़ मसइला आहिनि उहे हल कया वञनि। कैमरामैन असद अली सां गॾु आदिल अली, सिंध वॉइस न्यूज़, मटियारी।